कानून आइन के मुताबिक अभी 11 महीने दूर हैं। वो हमारी सिटिंग गवर्नमेंट की सवाबदीद होती है कि जब भी वो इलेक्शन कराना चाहे। हमारा कोई इरादा नहीं है कि हम इलेक्शन में जाएं जब तक ये माशत ठीक नहीं होती। 11 महीने डट के काम करेंगे, जब मदद होगी तो इलेक्शन होंगे इंशाल्लाह। इमरान खान से कानून के मुताबिक उनसे हिसाब मांगा जा रहा है और वो भागे हैं सर्टिफाइड चोर के पीछे। अगर उनके हवारी में जाना है तो उनकी मर्जी है, लेकिन कानून अपना रास्ता इख्तियार करेगा। हम जो फेडरेशन है, जो पाकिस्तान की वहादत की और यकजहती की निशानी है, कतन उसको किसी सर्टिफाइड चोर और डकैत को हम वहां पर घुसने नहीं देंगे। मैं नवाज शरीफ साहब इंशाल्लाह आएंगे और अल्लाह से जरूर आएंगे तो मैं एयरपोर्ट जाऊंगा उनको लेने। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इमरान खान साहब बैकडोर राब्तनि के रद्द कंदे चयो आहे त जमहूरियत के को बि ख़तरो न आहे। ईंदड़ 11 महीननि ताईं ॼमी हुकूमत कंदासीं। सर्टिफाइड चोर खे इस्लामाबाद में दाख़िल थियण न ॾिनो वेंदो। मुल्क ख़ातिर सभिनी सां ॻाल्हाइण लाइ तयार आहियूं। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म चयो त इमरान खान जूं ॻाल्हियूं जमहूरी ऐं फासिस्ट आहे, क़ौम खे विरहाइण जी कोशिश करे रहियो आहे। नवाज शरीफ वापसि आयो त संदसि आजियां लाइ एयरपोर्ट वेंदुसि। मुज़ाकरात खैर बैकडोर चैनल से तो बातचीत हमेशा होती रहती है, पॉलिटिकल पार्टीज हमेशा बातचीत करती है, लेकिन मुझे कोई नहीं नजर आ रहा कि इसका कोई नतीजा निकलेगा। क्योंकि मुज़ाकरात किस चीज के लिए, हमने किस चीज के लिए करना है? हम इलेक्शन चाहते हैं। इस वक्त जब पाकिस्तान तेजी से दलदल में नीचे जा रहा है, एक ही तरीका है उसमें से निकालने का। तो हमारे लिए कोई मुज़ाकरात सिर्फ इधर तक अहमियत है कि इलेक्शन हो। तैयार हमारे कमजोर से कमजोर हल्कों पे इलेक्शन, जब वो भी हार गए हैं तो मुझे अब कोई उम्मीद नहीं है इलेक्शन की। जुमे को अनाउंस कर दूंगा किस दिन निकल रहे हैं। क्या अगर ये मुझे पकड़ लेंगे तो ये लॉन्ग मार्च नहीं होगी? यानी क्या लोग चुप करके बैठ जाएंगे? इस वक्त ये है कि हम मुनज़्ज़म तरीके से प्रोटेस्ट करते हैं। क्या ये चाहते हैं कि मुनज़्ज़म तौर पे एहतजाज हो, या ये चाहते हैं कि पाकिस्तान श्रीलंका की तरफ चला जाए या केओस हो जाए? एहतजाज का रास्ता रोकेंगे तो केओस हो जाएगा। कौम तो तैयार खड़ी है, मुल्क ही बंद हो जाएगा। तो ये फैसला कर ले क्या चाहते हैं। पीटीआई सरबराह इमरान खान पारां ख़मीस या जुमे ॾिहाड़े लॉन्ग मार्च जी तारीख़ ॾियण जो ऐलान। इमरान खान चयो आहे त बैकडोर चैनल ज़रिए सदाईं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पर ॻाल्हियुनि जो को नतीजो निकिरंदे नज़र नथो अचे ऐं नई वरी चूंडनि जी का उम्मीद आहे। ईंदड़ हफ़्ते लॉन्ग मार्च जो ऐलान कंदुसि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान खान चयो त लॉन्ग मार्च पुरअमन हूंदो। छा ही मूंखे गिरफ़्तार कंदा त लॉन्ग मार्च न थींदो? छा ही चाहिनि था त पाकिस्तान श्रीलंका बणिजी वञे? न सिर्फ आपने पाकिस्तान की इज्जत को खराब किया, उसमें कोई कसर नहीं छोड़ी। यानी वो तोहफे निकाल कर एक दुबई में भेज दिया और कहते हैं मुझे इसका कतईयत के साथ इल्म नहीं है। कहते हैं कि जिस दुकान के पास या जिसके पास वो घड़ी बेची जो 14-15 करोड़ रुपए की थी, वो उसी ने वो जो रेयर जो होते हैं मॉडल्स बनाए जाते हैं, जिनसे मिला तो उनको फोन कर दी, जनाब ये घड़ी आई, अपना ये चोरी तो नहीं होगी? तो उनका अच्छा, उनका फिर यार ये हमें वापस इधर ही भेज दो। मुझे मिली है, मैं वहां पर वो आज आप बालकोन से गुजरे हैं वज़ीर आज़म हाउस के, तो अल्हम्दुलिल्लाह आपको अपना नजर आएगी, आपका दिल भी चाहेगा, लेकिन आप पहुंच नहीं सकते। अरब शहज़ादनि दुबई जे जंहिं दुकान तां इमरान खान लाइ घड़ी तयार कराई, न्यासी साॻी दुकान ते उहा घड़ी 15 करोड़ रुपयनि में विकिरो करे छॾी। दुकानदारनि शहज़ादनि खे आगाह कयो त तव्हांजी घड़ी चोरी त नाहे थी। वज़ीर आज़म जा पीटीआई सरबराह ते तनक़ीदी वार। शहबाज शरीफ चयो त इमरान खान जी हरकतुनि सां मुल्क जी तौहीन थी आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान इलेक्शन कमीशन जी नाअहली वारे फ़ैसिले खे
इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। फ़ैसिलो कलअदम करार ॾियण जी इस्तदा। दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी करण वारे इमरान ख़ान जी इस्तदा रद्द। PTI चेयरमैन जी दरख़्वास्त ते ॿुधणी सूमर ॾींहुं थींदी। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ इस्लामाबाद में भञ टाह करण ते PTI सरबराह इमरान ख़ान ऐं असद उमर समेत 100 खां वधीक अॻवाननि ऐं कारकुननि ते केस दाख़िल। संजानी थाणे ते दाख़िल केस में दहशतगर्दी समेत 10 कलम शामिल। FIR जे मतन मूजिब कारकुननि पुलिस ते पथराव कयो ऐं क़यादत जे चवण ते श्रीनगर हाईवे खे ब्लॉक कयो। वफ़ाक़ी सरकार PTI सां बैकडोर ॻाल्हियुनि ऐं मार्च या अप्रैल में आम चूंडनि वारियुनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। दिफ़ा वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त बैकडोर राब्तनि वारियूं ॻाल्हियूं प्रोपेगंडा आहिनि। आम चूंडूं वक़्त ते थींदियूं। पंजाब में PTI जी हुकूमत घणो वक़्तु हली न सघंदी। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ चयो त अञा त फॉरेन फंडिंग केस जे हवाले सां बि हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। माण्हू रेड लाइन नाहिनि हूंदा, इदारा रेड लाइन हूंदा आहिनि। वो मुनाफिक शख्स जो अपने जलसों में मुखालफिन पे हमेशा चोर और डाकू के इल्जामात लगाता था, करप्शन और करप्ट प्रैक्टिसेस की वजह से इमरान खान को कल इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने नाअहल करार दिया। ये वो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान है जिसके सरबराह को इमरान खान ने खुद मुकर्रर किया। तमाम मेंबरान ने एक आवाज बनकर मेरिट पे एक ही राय दी कि इमरान खान सादिक और अमीन नहीं रहे। PTI के साबिक सरबराह इमरान खान ना ही उस पार्टी के अब बन रहे हैं, ना ही उस पार्टी के सरबराह रहे हैं। ये साबिक MNA साहब अब नाअहल हो चुके हैं। अब सवाल ये जरूर पैदा होता है, इसके साथ अब मजीद ट्रीटमेंट उसी तरीके से होगी जैसे बाकी लोगों के साथ की जाती है इस मुल्क में, या इमरान खान के साथ आज भी लाडले वाली ट्रीटमेंट होगी। पूरे पाकिस्तान में इन्होंने जो भी मुजाहरे किए, किसी भी मुजाहरे में 300-400 से ज्यादा या 200 से ज्यादा आदमी आपको नजर नहीं आएंगे। सूबाई वज़ीर शहजील मेमून चयो आहे त ॿियनि खे चोर चवंदड़ वॾो चोर पाण साबित थियो। अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार इमरान ख़ान खे ईमानदारीअ जो कूड़ो सर्टिफिकेट ॾिनो। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले सां सादिक ऐं अमीन हुजण जी दावा बि मिटी में मिली वई। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहजील मेमून चयो त इमरान ख़ान हाणे असेंबली मेंबर या PTI सरबराह नाहे रहियो। गुज़िरियल ॾींहुं मुज़ाहरनि में 200 खां 300 माण्हू हुआ। पाकिस्तान जो ग्रे लिस्ट मां निकिरण बिलावल भुट्टो ज़रदारी जी महिनत जो नतीजो आहे। इमरान ख़ान जी नाअहली खां पोइ पंजाब ऐं KP असेंबलीज़ में ठहराव मंज़ूर। अपोज़िशन जो घोड़ तोशाखाना चोर चोर जा नारा। पंजाब असेंबली में इमरान ख़ान जी नाअहली ख़िलाफ़ मज़म्मती ठहराव अॻूणे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार पेश कयो त अपोज़िशन घोड़ शुरू करे ॾिनो। मुख़ालिफ़ धुर जे एहतजाज दौरान ठहराव मंज़ूर। KP असेंबली में अक्सरियत राय सां मज़म्मती ठहराव मंज़ूर करे वरितो। करारदाद में चयो वियो आहे त इमरान ख़ान जी नाअहलीअ वारो इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कानून ऐं आइन जे ख़िलाफ़ आहे। सिंध में बोर जी तबाहीअ खां पोइ मुतासिरनि खे को बि रिलीफ नाहे मिलियो। मुख़्तलिफ़ शहरनि सां वास्तो रखंदड़ जजिस पंहिंजूं रिपोर्ट सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में जमा कराए छॾियूं। सिविल जुडिशियल मजिस्ट्रेट नंबर 1 दादू, सिविल जज जोही, सिविल जज मेहर, सेशन जज केन शाह रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराई। सिविल जुडिशियल मजिस्ट्रेट नंबर 2 सांगड़, सिविल फैमिली मजिस्ट्रेट टंडो आदम, सिविल जज शहदादपुर ऐं सिविल जज खिपरो समेत ॿियनि जजिस पिणु पंहिंजी रिपोर्ट पेश करे छॾी।
रिपोर्ट्स में जणायो वियो आहे त ज़िलनि तोड़े तालुकनि में ॿोॾि मुतासिरनि खे को बि रिलीफ फराहम नाहे थी सघियो। समूरी सिंध में ॿोॾि खां पोइ इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी चुको आहे। लखें एकड़ ज़मीन अञा ताईं पाणीअ में ॿुॾल आहे। घर ढहण सबबि माण्हू सख़्त तकलीफ़ में आहिनि। पोखियल फसल तबाह थी विया आहिनि। सिंध हुकूमत संदनि का सार नाहे लथी। पाकिस्तान में ॿोॾि ऐं बरसात सबबि 80 सैकड़ो सिंध मुतासिर थी आहे। बरसात ऐं ॿोॾि सिंध जी बायोग्राफी खे तब्दील करे ढंढ बणाए छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो आहे त बरसात ऐं ॿोॾि सबबि सिंध जा फसल ऐं ज़मीनूं तबाह थियूं। माहौलियाती तब्दीली सबबि थींदड़ नुक़सान कुदरती न पर इंसानी आहे। बहालीअ में कुझु वक़्तु लॻी सघे थो। सिंध हाई कोर्ट ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ लाइ मुख़्तलिफ़ इदारनि खे जारी कयल फंड्स जी फॉरेंसिक ऑडिट कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत ऑडिटर जनरल खां रिपोर्ट बि तलब करे वरिती। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त लाॻापियल अमलदारनि ॻाल्हियुनि खां सवाइ कुझु बि नाहे कयो। ईंदड़ ॿुधणीअ ते NDMA इंचार्ज तलब। मुल्क में जमहूरियत ऐं आइन ते पहिरियों हमिलो हिकु ब्यूरोक्रेट गुलाम मोहम्मद कयो। मुल्क खे अदलिया ऐं एग्ज़ीक्यूटिव जी ज़रूरत आहे। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो लाहौर में आसमा जहांगीर कॉन्फ्रेंस खे ख़िताब। जस्टिस फ़ाइज़ ईसा चयो त शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो जो केस कंहिं फ़ौजी अदालत में न हलियो हो। भुट्टो खे सज़ा सिविल कोर्ट ॾिनी हुई। पाकिस्तान मां जमहूरियत खे कढण मुल्क दुश्मनी हूंदी। मुल्क खे चूंडल क़यादत जी ज़रूरत आहे। सभिनी खे आइन जो एहतराम करणु घुर्जे। नाज़िम चौकियो कतल केस में मक़तूल जे वारसनि जवाबदार धुर सां कयल सलाहनामो अदालत में जमा कराए छॾियो। सेशन कोर्ट में मक़तूल जे भाउ अफ़ज़ल चौकियो ऐं घरवारी शीरीन चौकियो पारां जमा करायल सलाहनामे में चयो वियो आहे त जाम अवेस दोदो सूमार सलीम समेत 6 जवाबदारनि खे माफ़ करे छॾियो आहे। जवाबदार हैदर अली मेहर ऐं न्यास सालार खे माफ़ नाहे कयो। उन्हनि ख़िलाफ़ केस अॻिते हलायो वञे। अदालत केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। नाज़िम चौकियो जी अमर जमियत ख़ातून 28 अक्टूबर ते बयान अदालत में जमा कराईंदी। डीजी रेंज सिंध मेजर जनरल अज़हर वकास मटियारी पहुतो। मलीर में शहीद थी वियल सिपाही रमज़ान जे वारसनि सां ताज़ियत। डीजी रेंज सिंध मेजर जनरल अज़हर वकास चयो आहे त कराची जे अमन लाइ कंहिं बि क़ुर्बानीअ खां न कबाईंदासीं। रेंजर जे ऑफिसर ऐं जवान दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण जी सलाहियत रखनि था। शहीद सिपाही जे वारसनि चयो त वतन जी हिफ़ाज़त लाइ हिकु पुटु क़ुर्बान कयो आहे। धरती जो फ़र्ज़ निभाइण लाइ ॿिया पुट बि तयार आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पैरामेडिक्स लिस्ट अलाउंस जे ख़ात्मे ख़िलाफ़ एहतजाज जारी। ओपीडीज़ जे बाइकॉट सबबि मरीज़ दरबदर। मरीज़नि जे वारसनि हुकूमत खां ओपीडीज़ खोलाइण जो मुतालबो करे छॾियो।
मलीर में चोरी के इल्जाम हेठ पीरसन ते वेशियारों तशद्दुद कंदड़ जवाबदार जी खबर KTN न्यूज़ ते नशर थियण बाद पुलिस जो एक्शन। केस दाख़िल थियण बाद जवाबदार गिरफ्तार। वीडियो सोशल मीडिया ते वायरल। वीडियो में ॾिसी सघिजे थो त पीरसन खे रस्सनि सां ॿधी तशद्दुद जो निशानो बणायो वियो। पुलिस जवाबदार दानियाल खे गिरफ्तार करे वरितो। खैरपुर वेझो पुलिस की कार्रवाई। कोर्ट जी मां अगवा थियल नींगरी बाज़ियाब। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान 3 वरियन जी सलमा बुर्दी के बाज़ियाब कराए खेस वारसन हवाले कयो वियो। नींगरी के गुज़िरियल ॾींहुं जवाबदार मुन्नू फ़कीर गोलो ऐं संदसि ज़ाल अगवा कयो हो। रखण वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में ट्रैक्टर ड्राइवर क़तल। मार्चीवेल ड्राइवर एहसान मीर जद जो लाश अस्पताल मुंतकिल। क़तल जो कारण मालूम न थियो। ऑपरेशन सॼी जगह जो कयो अथनि हुन जो वरी कल्ह कयो अथनि हुन जो कल्ह राति कयो अथनि। मां न हलणु माज़ूर आहे सभु खां मां रांझो आहे कुंडी ते वेठो आहियां। असां रोड़ी को आया हूँ मुंहिंजे नाने जी जंग बची पई सॼी ऑपरेशन खां खणी आयासीं राड बाड पवंदी डॉक्टरनि जो। असां ऑपरेशन खां वियासीं त ऑपरेशन कराए मोटी आयासीं त ऑपरेशन उन भगल जंग जो न कयूं जेकी सही जंग हुई न उन जो ऑपरेशन करे उन में राड विझी सही जंग। सखर जी निजी अस्पताल रिवर सिटी हॉस्पिटल में अनोखो ऑपरेशन। साॼी जंग बदिरां खाॿी जंग जो ऑपरेशन करे छॾियो। मरीज़ जे होश अचण ते दाहण बाद डॉक्टर्स वरी संदसि साॼी जंग जो बि ऑपरेशन करे छॾियो। मरीज़ जे वारसनि जो एहतजाज। अस्पताल इंतजामिया ऐं डॉक्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। T20 वर्ल्ड कप जे पहिरीं मैच में न्यूज़ीलैंड दिफ़ाई चैंपियन ऑस्ट्रेलिया खे धूड़ करे छॾियो। 89 रन्स तां इबरतनाक शिकस्त। किवीज़ टीम पहिरियां बैटिंग कंदे 3 विकेट्स जे नुक़सान ते 200 रन्स ठाहियूं। डेविन कॉनबी 96 ऐं फन एलिन 42 रन्स जी शानदार इनिंग खेॾी। कैंगरूज़ टीम 17 ओवर्स में 111 रन्स ते ढेर थी वई। ग्रुप ए जी ॿी मैच में इंग्लैंड जी टीम अफगानिस्तान खे 5 विकेट्स सां शिकस्त ॾेई छॾी। इवेंट जो सभ खां वॾो दंगल सुभाणे पाकिस्तान ऐं भारत जी टीमुनि विच में थींदो।